بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم मोहतरम नाज़रीन अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मोहतरम नाज़रीन, मौज़ू तक़सीर ऐं गुलू सां गॾु ॿी नशस्त सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। गुज़िश्ता नशस्त में असां तक़सीर खे मुख़्तसरन बयानु कयो त कोताही या मुक़सरियत छा आहे। अॼु असां गुलू खे बयानु कंदासीं। त गुलू छा आहे? गुलू खे लुग़त में चयो वियो आहे हद खां तजावुज़ करणु, यानी क्या जेके हुदूद मुक़ररु थियल आहिनि उन खां हद खां किरास करण खे गुलू चयो थो वञे। ऐं मज़हब में या इस्लाम में जंहिं गुलू जी जेका तारीफ़ कई वई आहे, गुलू चवंदा आहिनि अंबिया या आइमा अलैहिस्सलातु वस्सलाम जे अज़मत खे मरतबे खे वधाइण खे, एतिरो वधाइणु जेको उन्हनि जे शान निशान कोन्हे। इहो गुलू जेको हिन वक़्तु असांजे मज़हब में घड़ायो वियो आहे, दाख़िल कयो वियो आहे। असांजे मज़हब में गुलू खे अहिड़े अंदाज़ सां दाख़िल कयो वियो आहे जंहिंखे शेख मुफ़ीद पंहिंजे बहितरीन अल्फाज़ सां बयानु कयो आहे त मज़हब में कीअं दाख़िल कयो वियो आहे। शेख मुफ़ीद अलैहिर्रहमा फरमाइनि था गुलात मुतज़ाहिरीन बिल इस्लाम, हीअ ॻाल्हि जेके आहिनि इस्लाम खे ज़ाहिर कनि था, यानी इस्लाम जो लिबास वेड़े करे इस्लाम में दाख़िल थियनि था। हुमल्लज़ीना नसबु अमीर अल मुमिनीन अल उलूहिया व नबुवा, जेके हज़रत अली अलैहिस्सलातु वस्सलाम खे या त अल्लाह जो दर्जो ॾियनि था या नबुवत जो दर्जो ॾियनि था। जहिड़े नमूने सां इहे यानी इस्लाम जो लिबास ओढ़े करे, इस्लाम जी चादर पाए करे इस्लाम जे अंदरि दाख़िल थी करे इहे गुलूअत जी तबलीग कनि था। ऐं इहो सिर्फ़ु असांजे हिन वक़्तु न आहे, हज़रत ईसा जे दौर में बि माण्हू हुआ जेके हज़रत ईसा खे इब्नुल्लाह चवंदा हुआ या हज़रत मरियम हज़रत ईसा खे भी ख़ुदा चवंदा हुआ। इहो दर्जो जेको आहे वधाइणु, इन खे गुलू चवंदा आहिनि। गुलू में ॿ नुक़सान आहिनि, जंहिंखे हिकु नुक़सानु इहो त अहल बैत अलैहिस्सलातु वस्सलाम या अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जी शान खे वधाइनि था ऐं उन सां गॾोगॾु हू ख़ुदावंद आलम जी शान खे घटाइनि था। बाद औक़ात उनजी शान घटाइनि था, बाद औक़ात अहल बैत अलैहिस्सलाम या अंबिया अलैहिस्सलाम खे अल्लाह जो शरीक कनि था। जॾहिं इहे शरीक कनि था इहो गुलू कुफ़र में अची थो वञे। ऐं जॾहिं अहिड़े क़िस्म जो गुलू कंदड़ इंसानु नजस आहे, उन सां का बि रिश्तेदारी करणु या खाइणु पीअणु उन जो शरअन हुकुम इहो आहे त उहो नजस आहे, उन सां जाइज़ न आहे। गुलू जे बारे में अल्लामा मजलिसी अलैहिर्रहमा बिहारुल अनवार में फरमायो आहे अन्नल गुलू फिन नबी वल आइमा इन्नमा यकूनु बिल क़ौल बिल उलूहियत। गुलू जेको आहे नबी या आइमा अलैहिस्सलाम जे बारे में छा आहे त उन जी उलूहियत जो क़ाइल थी वञे, या ओ बेकौनहुम शुरका लिल्लाह, या अल्लाह जा उन्हनि खे शरीक करणु। छा में? फिल माबूदियत, त हू बि माबूद जहिड़े नमूने सां अल्लाह माबूद आहे, हीअ बि माबूद आहिनि। या ओ फिल ख़ल्क़े, या अल्लाह ख़ालिक़ आहे, हीअ बि ख़ालिक़ आहिनि। अहिड़े नमूने सां जेको अॼुकल्ह जा नज़रियाती आहिनि त हज़रत अली अलैहिस्सलातु वस्सलाम ख़ालिक़ आहे, या उन खां पोइ फरमाइनि था ओ फिल रिज़्क़, या ख़ुदा सां शरीक कनि था राज़िकियत में। अहिड़े क़िस्म जा या ॿिया बि कुझु उन ॼाणा आहिनि। अहिड़े क़िस्म जो जेको आहे गुलू आहे ऐं इन गुलू जी तमामु घणी मज़मत कयल आहे। त अगरि गुलू जी मज़मत में मौला अमीर अलैहिस्सलाम जी हदीस जेका मूं पोएं नशस्त में बयानु कई हुई त मुंहिंजे बारे में ॿिनि क़िस्मनि जा शख़्स गुमराह आहिनि। हिकु उहे जेके मुंहिंजी शान खे हद खां वधाइनि, जेके हद खां वधाइनि उहे ग़ाली आहिनि। ऐं गुलात जे बारे में आइमा अलैहिस्सलाम खां तमामु नही वार थियल आहे, हता के बाद मक़ामनि ते लानत बि कयल आहे। जहिड़े नमूने सां अल्लामा मजलिसी इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम खां रवायत नक़ल कई आहे एहज़रू अला शबाबिकुमुल गुलात ला युफ़सिदुहुम फ़इन्नल गुलात शर्रु ख़ल्क़िल्लाह व यसग़िरूना अज़मतल्लाह व यदऊन अर्रबूबियत लिइबादिल्लाह। तव्हां बचो, पंहिंजी औलाद खे बचायो गुलात ग़ालियत खां, यानी पंहिंजी औलाद खे ग़ाली थियणु न ॾियो। वला युफ़सिदुहुम, यानी अगरि इहे ग़ाली थी विया त इहे फ़साद कंदा, उन्हनि खे फ़साद खां बचायो। त इहे गुलात केरु आहिनि?
इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था शर्रो ख़ल्क़िल्लाह, अलाह जी ख़ल्क़ मां शरीर तरीन इंसान जेके आहिनि उहे ग़ुलात आहिनि ऐं इहे अज़मत इलाही खे घटि कनि था ऐं अलाह जे बंदनि जी तरफ़ उलूहियत जी निस्बत ॾियनि था। इहे ग़ाली आहिनि जिन्हनि ग़ुलात जे लाइ क़ुर में बि इरशाद रब्बुल इज़्ज़त थी रहियो आहे, या अहलल किताब ला तग़लू फ़ी दीनिकुम, तव्हां अलाह जे दीन में ग़ुलू न करियो, वला तक़ूलू अलल्लाहि इल्लल हक़, तव्हां अलाह जे बारे में हक़ खां सवाइ कुझु न चओ। यानी अगरि तव्हां ग़ुलू कंदव त उहो ॼण ईअं हूंदो जो अलाह जे बारे में तव्हां बातिल खे चई रहिया आहियो। ख़ुदावंद आलम जी बारगाह में दुआ आहे त असांखे इन ग़ुलू ऐं तक़सीर जहिड़े मर्ज़ खां महफ़ूज़ फरमाए ऐं जेके बि इन मर्ज़ में मुब्तला आहिनि उन्हनि जी हिदायत फरमाए। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।